गिलगित बल्तिस्तान में आम चूंडुनि जी तारीख़ 7 जून आहे। गिलगित बल्तिस्तान में चूंडूं त हमेशह थींदियूं रहियूं आहिनि, पर हिन भेरे वारी सरगर्मी अॻु कॾहिं नज़र न आई आहे। इएं कॾहिं न थियो आहे त पार्टियुनि जा सरबराह चूंड मुहिम में लथल हुजनि ऐं मियां नवाज़ शरीफ़ वॾी उमिरि ऐं अलील सिहत हूंदे बि गिलगित बल्तिस्तान पहुतो, पर उन सां गॾोगॾु बिलावल हिन महिल ताईं गिलगित बल्तिस्तान में तरसियल आहे। हू मीडिया ऐं सोशल मीडिया ते पिणु सरगर्म आहे, जॾहिं त कैदी नंबर 804 जी हिन जी पार्टी गैर अलानिया तौर ते कैदी बणाई वई आहे। एयरपोर्ट ते पीटीआई अॻवाननि जी गिरफ़्तारी ऐं उन्हनि जे वाटनि में बर्फ़नि जा ढेर रखे उन्हनि जे रस्ता रोक करण वारियूं कोशिशूं सोशल मीडिया ते पिणु वायरल बणियल आहिनि, पर उन मामले ते बिलावल ऐं पंहिंजी सरकारी इतिहादी यानी नून लीग वांगुरु चपनि ते चुप जी मोहर हणी वेठो आहे। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त हू इमरान ख़ान जो नालो खणण बदिरां हिन खे कैदी नंबर 420 सॾे थो। जेल में बुनियादी हक़नि खां महरूम थियल अॻूणे वज़ीर आज़म ऐं मुल्क जो पॉपुलर लीडर लाइ बिलावल जी ॿोली हिन जी अख़लाक़ी असलियत ॿुधाए थी। गिलगित बल्तिस्तान जे चूंडुनि जा नतीजा 24 कलाकनि में पधिरा थियण लॻंदा, पर उहे चूंडूं हिन भेरे उहो ॿुधाइण खां क़ासिर हूंदियूं त साए गाह ऐं गुलनि वारनि वादियुनि जो अवाम कंहिंजो हामी आहे। आज़ाद ज़रिया ॿुधाइनि था त अवामी अक्सरियत इमरान ख़ान जी हामी आहे, पर जिते चइनि सूबनि जो मैंडेट चोरी थी सघे थो त उन इलाइक़े में नतीजा तब्दील करणु कहिड़ो कठिन कमु हूंदो जंहिं इलाइक़े खे सूबे जी हैसियत बि हासिल न आहे। पहाड़ुनि जे पाछे में रहंदड़ इंसाननि जे जमहूरी हक़ तस्लीम थियण त हिकु ख्वाब आहे, पर हिन भेरे चूंड नतीजनि मां उहो पतो ज़रूर पवंदो त एस्टेब्लिशमेंट खे मर्कज़ में इत्तेहादी पार्टियुनि यानी पीपुल्स पार्टी ऐं नून लीग खे वधीक केरु अज़ीज़ आहे। बज़ाहिर बिलावल जी सरगर्मी सरस आहे, पर जेकॾहिं नून लीग खे एस्टेब्लिशमेंट जो आशीर्वाद हासिल हूंदो त पोइ बिलावल गिलगित बल्तिस्तान मां मायूस सूरत सां मोटंदो। अहिड़ी तरह उहा इलेक्शन जेका गिलगित बल्तिस्तान में थी रही आहे, उहा अवाम जे जमहूरी जज़्बनि जो इज़हार करण बदिरां उन हक़ीक़त तां पर्दो खणंदी त एस्टेब्लिशमेंट पीपी ऐं नून लीग मां कंहिंजी चूंड करे थी।